सुंदर घटना संतन ॿुधाई आहे कि मुनि अगस्त थिया आहिनि, ॾाढा भगवान जा प्यारा महात्मा ऋषि संत, उहे भजन कंदा एकांत जंगल में रही करे, कुटिया में रही करे। कुछ सेवक भी उन्हनि सां गॾु रहंदा, भजन कंदा, भक्ति कंदा। नंढो बालक जंहिंजो नालो सुतीक्षण, चओ हरे राम, उहे भी उन्हनि सां गॾु सेवा में रहंदा बाल्य अवस्था में। त संत जेके हुया अगस्त ऋषि, उहे शालिग्राम भगवान जी सेवा कंदा। चओ हरे राम। शालिग्राम भगवान ॾिठा तो भाई, दर्शन कया तो? चओ हरे राम। कीअं लॻंदा आहिनि? हाँ, शालिग्राम भगवान कीअं लॻंदा आहिनि भाई? गुलाब जामुन। चओ हरे राम। बढ़िया, केॾो सुंदर भगवान जो आकार आहे। हाँ, गोल गोल बढ़िया, कारा कारा। शालिग्राम भगवान जी ॾाढे भाव सां संत रोज पूजा अर्चन कंदा, उन्हनि खे स्नान कराईंदा, चंदन जो तिलक लॻाईंदा ऐं ॾाढे भाव सां सेवा आदि कंदा हुया। त संत कुछ ॾींहं ॿाहिरि पिया वञनि त पंहिंजो शालिग्राम भगवान गॾु खणी पिया वञनि। त बालक सुतीक्षण जेको उन्हनि जी सेवा में हूंदो, उन चयो बाबा काॾे था वञो? अरे मां फलाणे शहर थो वञा। चई भगवान खे छो था वठी वञो? भगवान त रखे वञो। चई न भैया, सेवा केरु कंदो? चई मां कंदुमि, मां रोज तव्हांखे ॾिसंदो आहियां कीअं तव्हां बढ़िया सेवा कंदा आहियो, थोरो थोरो मां बि सिखी वियो आहियां। चयो अच्छा, तूं चङी तरह सेवा कंदे, भगवान जो ध्यानु रखंदे, चई तव्हां निश्चिंत रहो, तव्हां पंहिंजा कम करे अचो, भगवान जी सेवा मां संभाले वठंदुमि। तो संत भी शालिग्राम भगवान खे ॾेई करे हली विया निश्चिंत थी। चओ हरे राम। हाणे उन बालक सेवा संभाली, हाणे ॿार त भैया पंहिंजे हिसाब सां ई कंदा। पोइ जीअं तीअं थोरो नदीअ में स्नान कराए, चङी तरह तिलक आदि लॻाए, हिकु ॿ ॾींहं त ठीकु हुयो। हाणे टियों ॾींहुं जॾहिं थियो, स्नान पिया कराइनि नदीअ में, त ध्यानु वियो नदी जे बगल में हिकिड़ो वणु हुयो। उहो वणु हुयो ॼमूअ जो। ॼमूं थींदा आहिनि न भाई, उहे बि कीअं हूंदा आहिनि? चओ हरे राम। हर कंहिं में तव्हांखे गुलाब जामुन ई थो नज़र अचे, है न? ॼमूं कारा कारा थींदा आहिनि। ओॾी नज़र वई बालक जी त भैया थोरो सो मूंखे मिले, पर आस पास ॾिठऊं त कोई पत्थर नज़र न अचे ताकि पत्थर हणी मां तोड़े वठां, ॼमूं हथ में अची वञनि। हेॾे होॾे निहारे, कोई पत्थर न मिलियो, त बगल में शालिग्राम भगवान ई हुया। ॾिसी करे बालक हथ जोड़ण चवण लॻो, प्रभु अॼु पत्थर जी कमी आहे, तव्हां ई पत्थर ठही वञो। चओ हरे राम। शालिग्राम भगवान खे खयो हुन बालक बुद्धि खणी करे ऐं सिधो हयो भाई ॼमूं ते, वण ते, ऐं वाकई निशानो बराबरि लॻी वियो। चओ हरे राम। ॼमूं ते निशानो बि लॻी वियो, ॼमूं हथ में बि अची विया, पर शालिग्राम भगवान सिधो नदीअ में। चओ हरे राम। मान लो भगवान बि ईअं चवंदा हूंदा कि भैया तूं मूंखे नथो चाहे, मूंखों कुछ थो चाहे, त जेको चाहे त उहो त मां तोखे ॾिनो, हाणे मुंहिंजो कमु थी वियो, मां हली वियुमि। चओ हरे राम। भगवान नदीअ में। हाणे वीचारो घबराइजी वियो, रोअण लॻो कि अरे भगवान हली विया, भगवान हली विया। कंहिं पुछियो तोखे भगवान सां एॾो प्रेम? चई भगवान सां प्रेम घटि आहे, गुरूअ जो भउ वधीक आहे। गुरु जी ईंदा त डांटींदा, चवंदा तोखे 2 ॾींहं भगवान जी सेवा ॾिनी से, तूं चङी तरह संभाले कोन सघे, ॼमूं जी लालच में ऐं तूं भगवान खे गुम करे हली आयो आहे। वीचारे ॾाढी ॻोल्हा कई पर न मिलिया भगवान। चओ हरे राम। रोअण लॻो। त बालक खे ई दिमाग़ आयो कि हाणे छा कजे? गुरु जी ईंदा पुछंदा काथे मुंहिंजा शालिग्राम, छा चवंदुमि? वरी बगल में ॼमूं नज़र आया। चओ हरे राम। कि हाणे 2-4 ॾींहं इन्हनि खे ई शालिग्राम भगवान ठाहिणो पवंदो। ॼमूं खई चङी तरह उगी करे, साफ़ करे, थोरो सो धोई करे, उनखे ई चंदन जो टीको लॻाई। ये सच्ची घटना। चंदन जो टीको लॻाए ऐं भगवान शालिग्राम जी जॻह ते उहो फल ई विराजमान करे छॾियो। गुरु जी ॿिए ॾींहुं आया, गुरु जी सभिनीनि खां पहिरियों अची करे पुछियो मुंहिंजा भगवान काथे आहिनि? चओ हरे राम। मुंहिंजा भगवान काथे आहिनि? गुरु जी विराजमान अथव। गुरु जी बि ॾिसण लॻा त शालिग्राम भगवान में चमक त अलॻि ई आहे। चओ हरे राम। हे त अलॻि ई था चमकनि।
अच्छा ॾेई त मां सनानु करायां। चई न न गुरुजी ठीकु आहे मां ई थो करायां। चई न एॾा ॾींहं थिया आहिनि तूं सेवा संभाली आहे, अॼु मूंखे ॾे भाई सेवा। वीचारो घबराइण लॻो। गुरुजी जीअं ई बसि ॿ चारि छीटा भॻवान खे हयां थोरो सो कपिड़े सां रगड़ियो त ॼमूं जा त छिलका ई लही आया। चओ हरे राम। गुरुजी हैरान। चई मुंहिंजा शालीग्राम भॻवान हे कीअं कीअं थी वियो? वो तॾहिं बि बालक छा थो चए थो गुरुजी मां 2-3 ॾींहंनि खां ॾाढो रगड़े रगड़े सनानु करायो आहे न, लॻे थो भॻवान थोरो पतला थी विया आहिनि, दुबला थी विया आहिनि, हाँ स्किन जो थोरो फ़र्क़ु पइजी वियो आहे। गुरुजी सम्झी आए बदमाश, इनखे मां सेवा ॾिनी पर हिन चङी तरह सेवा न संभाली। मुंहिंजा भॻवान काथे आहिनि? सॼी ॻाल्हि ॿुधाई। चई प्रभु उहो त नदीअ में हली विया। गुरुजी खे ॾाढो गुस्सो आयो। चयो निकिरी वञ भाई, तोखे मां भॻवान जी सेवा ॾिनी, तूं त भॻवान ई गुम करे आए, हली वञ हितां। गुरुजी मूंखे माफ़ कयो, सेवक खां त ग़लती थींदी आहे, तव्हां त माफ़ कंदा आहियो, मां त इहो ई ॿुधियो आहे संत दया कंदा आहिनि। चई कोन थींदी दया, हली वञ वापसि तॾहिं अचिजां, पंहिंजो मुंहुं तॾहिं ॾेखारजां जॾहिं तूं भॻवान वापसि वठी ईंदे। मुंहिंजा भॻवान जॾहिं वापसि तोसां गॾु ईंदा तॾहिं अचिजां, न त अॼु खां पोइ तुंहिंजे लाइ आश्रम बंदि आहे। गुरुजी ॿाहिरि कढी छॾियो। चओ हरे राम। बालक रोअण लॻा। उहे ॾाढी नंढी अवस्था हुई उन्हनि जी। रोअण लॻा, भॼन करण लॻा, जंगल हली विया। उते नाम जो सहारो खयो उन्हनि। चओ हरे राम। जाते कंहिं बि साथ न ॾिनो, जाते काथे बि उन्हनि खे राह न मिली, त भॻवान जो नाम ई उन्हनि जो सहाई थियो। हाँ इहो ई सतगुरनि पंहिंजी वाणी में बि लिखियो आहे, जह महाभयान दूत जम दले तह केवल नाम संग तेरे चले। शक्ति नाम ही ॾींदो भॻवान जो। भजन करण लॻा, भक्ति करण लॻा। हाणे राम जी आया उन जंगल में वनवास जे समय। भगवान सीताराम जी ऐं लक्ष्मण जी महाराज, उहो ई समय जी घटना अथव। भगवान आया पुछंदे पुछंदे कि अगस्त मुनि जो आश्रम काथे आहे। अची करे उन ई भक्त खां पुछण लॻा, उन्हनि जो जेको सेवक सुतीक्षण, उन खां अची पुछण लॻा, अरे भैया आपको पता है अगस्त मुनि कहाँ रहते हैं? हथ जोड़िया, पहिरियों त प्रभु जा दर्शन करे निहाल थी विया, गदगद थी विया। बारंबार प्रणाम कयो प्रभु खे कि प्रभु अॼु तव्हांजा दर्शन मिलिया, तव्हां मुंहिंजे गुरुजीअ जो पतो था पुछो? चई हा तुंहिंजा गुरुजी आहिनि? हा मुंहिंजा गुरुजी आहिनि, हलो मां तव्हांखे वठी थो हलां। चओ हरे राम। चई पहिरियों हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, तुंहिंजा गुरुजी आहिनि त तूं हिते छा थो करे, हुननि जे आश्रम में छो न आहे? चई मूंखे त हुननि कई साल पहिरियों कढी छॾियो हुयो। पूरी घटना ॿुधाई। शालीग्राम भॻवान मां नदीअ में उछले हली आयुमि, ॼमूं हथ में आया ऐं मां ॿाहिरि थी वियुमि। चओ हरे राम। बसि हिन जे कारण अॼु मां ॿाहिरि भटकां थो पियो। चई अच्छा ईअं ॻाल्हि आहे, पर प्रभु मुंहिंजे गुरुअ जा वचन सत्य थी विया। भले उन ॾींहुं मां शालीग्राम भॻवान खोए छॾियो, पर अॼु सीताराम भॻवान मूंखे मिली विया। तव्हां मुंहिंजे गुरुअ जे दर ते हलो। अॼु मूंखे तव्हांजे दर्शन जी, तव्हांजे हे जेको तव्हां मूंखे दर्शन ॾेई रहिया आहियो, इन जी ॾाढी ख़ुशी आहे, पर इन खां वधीक मूंखे इन जी ख़ुशी आहे कि अॼु गुरु जी मूंखे माफ़ कंदा। अॼु मूंखे वापसि गुरुअ जी शरण मिलंदी। चओ हरे राम। भगवान आया। जेॾीमहिल गुरुजीअ जे आश्रम विया न, सुतीक्षण महाराज दरवाजो खटखटायो, कंहिं सेवक दर खोलियो, अंदरि आया। गुरुजी ॾाढो गुस्से में हुया। चई तोखे चयोसीं जो एॾा साल पहिरियों कि वापसि तॾहिं अचिजांइ जॾहिं मुंहिंजा भॻवान वठी ईंदे वापसि। चई प्रभु तॾहिं त वापसि आयो आहियां, मां शालीग्राम भॻवान खे त न संभाले सघियुमि, उहो नदीअ में हली विया, मूंखां ग़लती थी वई, पर अॼु साक्षात भॻवान सीताराम आया त। चओ हरे राम। गुरु जी अखियूं भरिजी आहिनि। गुरु जी बि गले सां लॻायो सेवक खे कि अॼु प्यारा तुंहिंजे सदके मूंखे भॻवान जा दर्शन थी रहिया आहिनि। चओ हरे राम। त अहिड़ा वक़्त बि आहिनि कि कई ग़लतियूं बि थी वेंदियूं आहिनि, कई ख़ता थी वेंदी आहे, कई अपराध बि थी वेंदा आहिनि, कॾहिं अहंकार बि अची वेंदो आहे, पर नाम जो कोई सहारो खणे, भक्ति जो कोई सहारो खणे, संतन जा कोई वचन समझे भाई। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद।